जी बिल्कुल, थरपारकर में चौमासे जे बरसातनि जो सिलसिलो आहे उहा गुज़िरियल 2 ॾींहंनि खां हलंदड़ आहे। इस्लामकोट, मिठी, छाछरो ऐं नगर पारकर जे इलाइक़नि ते जेका चौमासे जे बरसातनि जो सिलसिलो आहे उहो हलंदो आहे, जंहिंखां पोइ मारू माण्हुनि में जेका इंतिहाई सराही आहे, छाकाणि त हीउ चौमासे जो पहिरियों वसकारो आहे। हारियुनि पंहिंजे ॿनियुनि ॾांहुं वञण जूं तयारियूं आहिनि उहे करे छॾियूं आहिनि। ॻाल्हि कंदासीं शहरनि जी, त हिन वक़्तु इस्लामकोट जे सरकारी अस्पताल वारे मेन रोड ते मौजूदु आहियूं, जिते ही का बि अहिड़ो जेका आहे उहा पिकनिक पॉइंट या तलाउ कान्हे, पर हीअ जेका आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जा हिन 40 मिलीमीटर जी पियल बरसाति जेके आहिनि उहे पोल पधरा करे छॾिया आहिनि। समूरो शहर हिन वक़्तु जेका आहे उहा हिकिड़ो तालाब जो मंज़र पेश करे रहियो आहे, तलाउ जो ॾेखारे रहियो आहे, छाकाणि त हिन रोड ते जेका आहे हिन वक़्तु ताईं पाणी गुज़िरियल 2 ॾींहंनि खां बीठल आहे, पर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जी किथे बि का कारकर्दगी असांखे नज़र नथी अचे। समूरा जेके इंतिज़ामिया आहे उहा हिन वक़्तु मंज़र आम तां ग़ाइबु आहे। हीअ सरकारी अस्पताल ॾांहुं वेंदड़ रोड आहे, हज़ारी मरीज़ जेके हिते अचनि था, इलाज कराइण अचनि था, पर उहे बि परेशान आहिनि, छाकाणि त हितां वञण जे लाइ इंतिहाई ॾुखियाईनि खे पेश ॾिए थो। साम्हूं ही जेका आहे लोहार महल आहे, सूटड़ पाड़ो आहे, या मेयारी रोड आहे, या मेघवाड़ पाड़ो आहे। हितां खां जेको आहे उहो हीउ सॼो इलाइक़ा जेके आहिनि हिन वक़्तु पाणी हेठां आहिनि। शहर जे मार्केटनि में पाणी पिणु दाख़िल थी चुको आहे। ड्रेनेज सिस्टम मुकमल तौरु तबाह हुजण करे हितां जेके आहिनि गटर नाला आहिनि उहे उबता वहण शुरू करे